अस्सलाम वालेकुम मुंहिंजी यूट्यूब फैमिली। उम्मीद है तव्हां ख़ैरियत सां हूंदा। अॼु असांजो जेको मौज़ू आहे सो आहे कुकिंग जो। कुकिंग असां कयूं पिया सायूं तूरियुनि जी। सायूं तूरियूं पचाए हर को थो पर खाए कोई थो। त अॼु असां हिकु नएं तरीक़े सां तव्हांखे कुकिंग ॿुधाईंदासीं साई तूरियुनि जी। हिते असां सायूं तूरियूं बसर सननि ज़रनि में असां आमलेट वांगुरु कटे रखिया आहिनि ऐं तूरियूं बि थोरे से थुल्हे स्पेस सां कटे रखियूं आहिनि। टमाटा सावा मिर्च, बसि सिंपली भाॼी पचंदी ऐं इहे सभु शयूं रेडी आहिनि। त पोइ अचो देरि नथा कयूं पचाइण में ऐं हिनखे पचायूं था। हिकु असां कढ़ाई खईसीं, उन में असां आयल विधोसीं। असांजूं सायूं तूरियूं किलो आहिनि त मुंहिंजो जेको पोणो कप आहे आयल जो, उन में नंढा नंढा पीस करे असां बसर विधो आहे। बसर खे असां एतिरो ॻाढ़ो कंदासीं जो हल्को पिंक थिए, बिल्कुलु असांखे ब्लैक नाहे करिणो, ब्राउन नाहे करिणो। ही हेतिरी पोज़ीशन में अचे त असांखे उन में विझंदासीं असां थूम ऐं अदरक। हीअ कुटियल आहे, हीअ पेस्ट न आहे, कुटियल आहे। ऐं हिनखे थोरो असां भुञी करे ऐं पोइ विझंदासीं वरी टमाटा ऐं सावा मिर्च ऐं हिननि खे मिक्स करे असां वरी हिननि खे ॾींदासीं ढकणु, छो त ढकण सां जेको टमाटा ॻरी जल्दी वेंदा आहिनि। अगरि जेकॾहिं तव्हांखे सड़ण जो अंदेशो हुजे त तव्हां थोरो हुन में पाणी विझी सघो था त जीअं हेठां सड़े न। ऐं असां हिनखे हाणे हल्की बाहि ते ढक ॾेई रखंदासीं ऐं 3 मिंटनि खां पोइ कढियोसीं। ॾिसो, ऐं हिनखे असां घुमाईंदा रहंदासीं, मिक्स कंदा रहंदासीं त जीअं इहो जेको टमाटो आहे बिल्कुलु ई मैश थी वञे, पिसिजी वञे। ऐं जेकॾहिं तव्हांखे हीअ भाॼी पसंदि अचे त ज़रूरु जेको फीडबैक ॾिजो, लाइक कयो, शेयर कयो ऐं सब्सक्राइब ज़रूरु कजो। मां हिन में थोरो पाणी विधो त जीअं जेको मसालो असांजो सड़े न। ऐं हिन जी बाहि जेका आहे तमामु घटि करे छॾिजो, बिल्कुलु हिनखे मैश करिणो आहे। मां वरी चवां थी त सिंधी चैनल आहे, मुंहिंजो नओं चैनल आहे ऐं मां ख़ुशी खां कोन जेको ओपन कयो आहे हिनखे। कुझु मजबूरियूं आहिनि इंसान जूं, त हिनखे ज़रूरु जेको सपोर्ट कयो। जेतिरो तव्हांखां थी सघे त तव्हां हिनखे सपोर्ट कयो चैनल खे। ऐं हलंदासीं असां भाॼी जी तरफ़। त हाणे असां विधासीं चमिचो हिकिड़ो, चमिचे खां घटि हो, ॻाढ़ा मिर्च पीठल ऐं हिन कुटियल मिर्च। इन्हनि सां थोरी टेस्ट वधी वेंदी, थोरी हेड रहे। ऐं थोरा आहिनि धाणा कुटियल, धाणनि जो पाउडर न आहे, पाउडर सां जेको भाॼी आहे कारी थी वेंदी आहे, त हीअ असां घर में पाण कुटिया आहिनि। ऐं आहे थोरो लूणु हस्बे ज़रूरत। असांखे हिननि शयुनि खे बि भुञिणो आहे ऐं हीउ मसालो असांखे रेडी करिणो आहे। ऐं टमाटा बिल्कुलु जेको आहिनि मैश थी वञनि। अगरि पाणी जी गुंजाइश आहे त तव्हां हिन में थोरो पाणी विझी सघो था, त जीअं मसालो जेको आहे सड़े न। अगरि मसालो सड़ी वेंदो त भाॼी सुठी कोन पचंदी। मुंहिंजी कोशिशि आहे त तव्हां मुंहिंजे ई तरीक़े सां हाणे सायूं तूरियूं पचायो, त पंहिंजे तरीक़े सां घणेई पचायूं। इन ई सां गॾु असां पंहिंजे ॿारनि लाइ हिते पटाटा बि फ्राई पिया कयूं, छो त ॿार असांजा नंढा आहिनि, तूरियूं कोन खाईंदा आहिनि। हाणे ॾिसो त हीअ मैश थी वियो आहे बिल्कुलु। ॾिसो, टमाटो जेको ज़ाइरीन आहे। हाणे असां हिन में विधियूंसीं किलो तूरियूं। तूरियूं अगरि तव्हां किलो कंदा त हू मुंहिंजे ख़्याल में 1.5 पा खनि सुसी थी वेंदियूं रेडी। ऐं तव्हां पंहिंजे घरनि में जेको जेके मुंहिंजी भेनर वेठल आहिनि, उहे अहिड़ियूं रेसिपी ठाहे ऐं ॿाहिरि सेल करे सघनि थियूं ऐं पैसा कमाए सघनि थियूं, पंहिंजे घर वारनि जी बि सपोर्ट करे सघनि थियूं।
सो हिन खे गौर सां ॾिसो ऐं तव्हां हीअ बैंकुनि में या ऑफिसुनि में क्वांटिटी जेका आहे वधी करे ऐं तव्हां हिननि खे सेल करे सघो था, छो त अॼुकल्ह सब्ज़ी तमामु घणी खाई वञे थी, गर्मियूं हुन इन जे करे। ऐं मां ॾिसो हिनखे घुमाए करे मसालो साॼियुनि तूरियुनि में अची वियो हो ऐं मां हिनखे ढक ॾेई छॾियो। मां हिन में को पाणी कोन विधो, पाणी हिन में पंहिंजनि तूरियुनि कढियो ऐं हाणे पोज़ीशन अची वई आहे त तव्हां मसाले खे चेक कयो, मिर्च घटि आहिनि, लूणु घटि आहे त तव्हां विझी मथां सावा धाणा विझो ऐं रेडी आहे तूरियुनि जी भाॼी रेडी। ऐं वीडियो पसंदि अचे त लाइक कजो। मिलंदासीं वरी कंहिं ॿी सुठी रेसिपी सां गॾु। अल्लाह हाफ़िज़।